नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व हल अताका हदीस मूसा इज़ रआ नारन फ़क़ाल लिअहलिहिम कुसू इन्नी आनस्तु नारन लअल्ली आतीकुम मिन्हा बिक़बसिन औ अजिदु अलन नारि हुदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो बयान करण फरमायो। तफ़सीर ख़ाज़िन बिन कसीर वग़ैरह लिखियो आहे, जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मिस्र छॾे फ़िरौन जे ख़ौफ़ खां मदाइन ॾे हलियो वियो, उते हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम जे न्याणीअ सां संदन निकाह थियो, जेको वाक़ियो तव्हां मुख़्तारात में पढ़ियो तफ़सील सां। हाफ़िज़ बिन कसीर लिखियो आहे त 10 वरह उते रही वरी वतन जो इरादो कयई। मोटण महिल पंहिंजे घरवारीअ खे वठी फ़िरौननि जे ख़ौफ़ खां सौं रस्तो छॾे वेरानीअ वारो रस्तो इख़्तियार कयई। हिकिड़े झंग में अची सांझी थियसि। उते उहा मौसूम सियारे जी हुई, बर्फ़ पवे पई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चकमक मां बाहि कढणु घुरी, मगर उन मां बाहि न निकिती। हैरान परेशान थी हेॾे होॾे पई ॾिठाई त ओचितो हिक तरफ़ खां रोशनी ॾिसण में आई। सम्झाई त बाहि आहे। पोइ बीबी साहिबा खे तसली ॾेई चयई त आउं वञी उन बाहि मां टांडो खणी अचां या उन बाहि ते को माण्हू ॾिसां जो मूंखे रस्ते जी ख़बर ॾे। ईअं ई चई बाहि ॾे रवानो थियो। फरमाई हल अताका हदीस मूसा, ऐं पैगम्बर तो वटि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हि न पहुती आहे छा? इज़ रआ नारन फ़क़ाल लिअहलिहिम कुसू इन्नी आनस्तु नारन लअल्ली आतीकुम मिन्हा बिक़बसिन औ अजिदु अलन नारि हुदा। जॾहिं बाहि ॾिठाई पोइ चयई पंहिंजे अहल खे त देर करियो, तहक़ीक़ मां बाहि ॾिठी आहे। उमेद रखां थो त उन मां अव्हां वटि को टांडो आणियां या उन बाहि ते को वाट ॾेखारींदड़ लहां। फलम्मा अताहा नूदिय या मूसा इन्नी अना रब्बुका फ़ख़्लअन अलैका इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुवा। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बाहि वटि आयो त ख़ुदा ताला जे तरफ़ां आवाज़ आयुसि, मां तुंहिंजो रब आहियां। जंहिं वक़्तु हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे उहो आवाज़ आयो, अर्ज़ु कयई त रब मुंहिंजा, आउं तुंहिंजो आवाज़ ॿुधां थो, मगर तुंहिंजो मकान ॾिसी नथो सघां। तूं काथे आहीं? तॾहिं ख़ुदा ताला जे तरफ़ां आवाज़ आयुसि त आउं तुंहिंजे मथां आहियां ऐं तोसां गॾु आहियां ऐं तुंहिंजे अॻियां ऐं पुठियां आहियां, तोखां बि वेझो आहियां। उन ई ॿुधण खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे यकीन थियो त हू आवाज़ बराबरि ख़ुदा ताला जे तरफ़ां आहे। पोइ ख़ुदा ताला जे तरफ़ां हुकुम थियुसि त तूं हिते जुती लाहे, छो त ही तुवा नाले पाक मैदान आहे। तफ़सीर मदारिक लिखियो आहे त जुती लाहे अहिड़े पाक मैदान में दाख़िल थियणु उन जाइ जी ताज़ीम इज़त जो सबबु आहे। उन करे सभु माण्हू काबतुल्लाह जो तवाफ़ पेरनि उघाड़नि सां कंदा आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बि जुती लाहे पाक मैदान में दाख़िल थियो। वनख्तरतुक फस्तमिअ लिमा यूहा, ए मूसा असां तोखे पंहिंजे महिरबानीअ सां तोखे बरगुज़ीद ऐं मक़बूल कयो। हाणे तूं कन रखी ॿुध, जेकी असीं तोखे वही करियूं उन में को शक न आहे। बेशक मां ख़ुदा आहियां, को बि महबूद न आहे मगर मां। तूं मुंहिंजी इबादत ऐं बंदगी कर। तफ़सीर
में अचे थो त सभ खां अॻे ऐं सभ खां पहिरियां ई अव्वल ख़ुदा ताला जेको हुकुम हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿुधायो सो उहो हो त आउं हिकु ख़ुदा आहियां, मुंहिंजी बंदगी कर, इबादत कर। उहो तौहीद जो कलमो सभ खां अॻु फ़र्ज़ु आहे। वाक़िम सलात लिज़िक्री, ऐं मुंहिंजे यादि करण लाइ निमाज़ खे क़ाइमु कर। तफ़सीर ख़ाज़िन हुन जी माना हीअ लिखी आहे त निमाज़ ख़ालिस मुंहिंजे यादगिरीअ लाइ क़ाइमु कर, जीअं तोखे उन में ॿिए कंहिंजी बि यादगिरी न अचे ऐं न की मूंखां सवाइ ॿिए कंहिंजो तोखे गर्ज़ हुजे। ख़ालिस मुंहिंजे लाइ निमाज़ क़ाइमु कर। ऐं उहा माना बि लिखी अथनि त निमाज़ खे क़ाइमु कर मुंहिंजे यादि करण जे वक़्तनि में, यानी निमाज़ जे वक़्तनि ते निमाज़ पढ़। इन आयत शरीफ़ मां उहा ॻाल्हि साबित थी चुकी त तौहीद खां पोइ निमाज़ जहिड़ो को फ़र्ज़ ज़ोर वारो कोन्हे। सही बुखारी सही मुस्लिम में हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं कंहिंखे निंड अची वञे निमाज़ जे वक़्त में या निमाज़ पढ़ण खां गाफ़िल थी वञे, तव्हांजो वक़्तु हलियो वञे त पोइ जॾहिं हुनखे निमाज़ यादि पवे तॾहिं पढ़ी छॾे, छो त अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे यादगिरीअ लाइ निमाज़ क़ाइमु करियो। इमाम अहमद बिन हम्बल, इमाम शाफ़ई रहमहुल्लाह वटि विसरी वयल निमाज़ ऐं निंड में वयल निमाज़ जॾहिं यादि पवे तॾहिं पढ़ी छॾे, वक़्तु हुजे तोड़े न हुजे, छो त उहा यादगिरी आहे, उनजो वक़्तु कोन्हे। मगर इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि वटि वक़्त खां पोइ क़ज़ा कंदो। इन साअत आतियतुन अकादु उख़फ़ीहा लितुजज़ा कुल्लु नफ़्सिन बिमा तसआ। क़यामत जी ख़बर ख़ुदा खां सवाइ कंहिंखे न आहे। तफ़सीर ख़ाज़िन हाफ़िज़ इब्न कसीर ही माना लिखी आहे त क़यामत जंहिंजे वक़्त खे आउं घुरां थो त पाण खां बि लिकाए छॾियां, सो तंहिंखे मख़लूक कीअं सम्झी सघंदी ऐं उनजो वक़्तु अव्हां ते कीअं ज़ाहिर कंदुसि। अरबीअ जो ही मुहाविरो आहे त जॾहिं कंहिं ॻाल्हि खे तमामु ॻुझो ऐं मख़फ़ी रखणु घुरंदा आहिनि तॾहिं चवंदा आहिनि त फलाणी ॻाल्हि त मूं पंहिंजे नफ़्स खां बि लिकाए छॾी आहे, कंहिंखे बि न ॿुधाईंदुसि। हाफ़िज़ बिन कसीर लिखियो आहे त उन मां मालूम थियो त अल्लाह ताला क़यामत जो इल्मु हरगिज़ कंहिंखे न ॾिनो ऐं न की ॾींदो। तहक़ीक़ अल्लाह ताला क़यामत जे वक़्त खे लिकाए छॾियो आहे, मख़फ़ी रखियो आहे मलाइकनि मुक़र्रबनि नबियनि रसूलनि खां, जीअं ॿिए हंधि फरमायो अथसि त जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि से बि ग़ैब यानी क़यामत जे वक़्त खे नथा ॼाणनि मगर ख़ुदा ताला ॼाणे थो। ॿिए हंधि फरमायाऊं त आसमाननि ऐं ज़मीन वारनि ते क़यामत जो ॼाण ॾुखियो ऐं ॻोरो आहे, उहा ख़ुदा खां सवाइ को बि नथो ॼाणे, क़यामत बिल्कुलु ओचिते ईंदी। क़यामत जे इल्म बाबति सूरत अनाम में मफ़ातिहुल ग़ैब यानी 5 ॻाल्हियुनि जो इल्मु ख़ुदा खां सवाइ कंहिंखे कोन्हे, जंहिं ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत कॾहिं थींदी या सुभाणे छा कंदुसि या कहिड़ी ज़मीन में मरंदुसि ऐं मींहुं कॾहिं पवंदो, औरत जे पेट में छा आहे, उन 5 ॻाल्हियुनि जी ख़बर ख़ुदा ताला खां सवाइ हरगिज़ ॿिए खे कान्हे। हिकिड़ी हदीस में आहे त अंसारनि में किथे शादी हुई, कोई पाण उन्हनि जे घर विया, उते माए ने गीत पई ॻाया, पाण पई ॿुधऊं। उते हिकु छोकिरी उन्हनि मां हिन तरह ॻायो त फ़ईना नबी यालम मा फी ग़दिन, असां में हिकिड़ो नबी आहे जो ॼाणे थो त उहा शइ जा सुभाणे थींदी, यानी आईंदह जी ॻाल्हि सम्झे थो। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन छोकिरीअ खे हिन तरह फरमायो, दई हाज़ा व क़ौली हाज़ा मा कुन्त तक़ूली, उहो चवणु छॾे ॾे, बल्कि तूं जेकी अॻे ॻायो पए सो ॻाए, यानी मुंहिंजे लाइ न चयो त इहो सुभाणे जे कम खे ॼाणे थो, ॼाणण वारो अल्लाह आहे। अमा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे, बीबी साहिब फरमायो त जेको चवे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आईंदह जी ॻाल्हि ॼाणे थो, फ़क़द अअज़मल फरीयत अल्लाह, त ख़ुदा ते वॾो कूड़ ॿधो, ख़ुदा जे वास्ते ऐं संदसि रसूल जो फरमूदो ॿुधो
अफ़सोस उन शख़्सनि जो कहिड़ो हाल थींदो जेकी चवनि था त उन सभिनी ॻाल्हियुनि जो इल्मु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छोकिरीअ खे उहो लफ़्ज़ ॻाइण न ॾिनो। अमा आयशा अहिड़े माण्हू खे ख़ुदा ते वॾो कूड़ ॿधणु चयो ऐं हीअ वरी किताब छपाए ख़ल्क़ खे गुमराह पिया कनि। बाक़ी ही जो दलील ॾियनि था त फलाणी ॻाल्हि जी हज़रत जिन या औलियाउनि खे ख़बर ॾिनी अहिड़ी तरह बराबरि थी पियो, उहो इल्मु ग़ैब न आहे। उनजो जवाबु ही आहे त करोड़नि मणनि मां हिकु दाणो कंहिंखे मालूम थियो तो बि ख़ुदा जे तरफ़ां, उहो बि आलिमुल ग़ैब थी वियो छा। इल्मु ग़ैब जो उहो आहे जेको हर वक़्तु ॼाणे। हे अल्लाह पाक इल्मु अताई ॾिनो नबियनि सगोरनि खे। पोइ जेकॾहिं नबीअ जे कौल मां फेल मां अहिड़ी का शइ साबित थिए जेका आम इंसान नथो करे सघे त उनखे मौजूदु चइबो। ऐं नेक सालिह औलिया अल्लाह जे ज़बान कौल ऐं फेल मां अहिड़ी ॻाल्हि साबित थिए जेको आम माण्हू नथो करे सघे त उनखे करामत चइबो। बाक़ी आलिमुल ग़ैब न चइबो, हाज़िर नाज़िर न चइबो। हाज़िर नाज़िर आलिमुल ग़ैब आहे त हिकु ज़ात रब करीम जी आहे। वमा तिल्क बियमीनिक या मूसा, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो हलंदड़ किसो। अल्लाह ताला सभु कुझु ॼाणे थो, पर तंहिं हूंदे बि तसलीअ लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछाईं त हे मूसा तुंहिंजे सॼे हथ में छा आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो त रब मुंहिंजा हीअ लठ आहे। हज़रत मूसा जी लठ जो नालो नअब हो। इन लठ ते आउं टेक ॾींदो आहियां, हलण महिल उन सां वणनि जा पन छाणे ॿकरियुनि खे खाधे लाइ ॾींदो आहियां। ऐं इन लठ में मुंहिंजा ॿिया बि घणा मतिलब आहिनि। जीअं त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन ते पंहिंजो खाधो पीतो रखंदो हो त खणियो हलंदी हुई। हज़रत मूसा सां रस्ते में ॻाल्हाईंदी हलंदी हुई उहा लठ। ऐं लठ खे ज़मीन ते हणंदो हो त उन मां खाधो पीतो निकिरी पवंदो हो। राति जो ऊंदाहीअ में ॾीए वांगुरु रोशनी कंदी हुई जीअं असां बती ॿारियूं। दुश्मन सां विढ़ण करे उनखे भॼाए कढंदी हुई। तफ़सीर ख़ाज़िन जा ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। हाफ़िज़ इब्न कसीर रहमतुल्लाह अलैहि उन्हनि ॻाल्हियुनि मां हदीस में हिकु बि न आई आहे। उहो रुगो बनी इसराईलनि जूं कहाणियूं आहिनि, तंहिं करे उन ते पूरो भरोसो न आहे। वल्लाहु आलम। क़ाल अलक़िहा या मूसा, हे मूसा उनखे उछलाए। पोइ उहा उछलायई त वासींगो नांग थी ड्रोड़े पई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम लठ खे उछलाए ॾिठो त वॾो नांग थी पई ऐं फण कढियूं नेज़नि वांगुरु पई ॾके। उन जूं अखियूं बाहि वांगुरु पयूं ॿरनि। ॾाढे वण खे पाड़ खां पटे थी विधाई ऐं उन जे ॾंदनि जो तमामु वॾो कड़काट ॿुधण में पए आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उहा हालत ॾिठी त ॾाढो ड्रिनो, भॼण ते हो, पर धणी ताला जो हया करे बीही रहियो। पोइ अलाह जो हुकुम थियसि क़ाल ख़ुज़ा वला तख़फ़ सनईदुहा सीरतल ऊला। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाए मूसा लठ खे झल ऐं न ड्रिज, जहिड़ी पहिरियां हुई तहिड़ी रही, ओड़ी थी वई वरी साॻो ई अलाह जे हुकुम सां। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे झलियो त साॻी लठ जो लठ थी पई। इन मां उहो मतिलबु आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फिरौन वटि उछलाइण ऐं नांग थियण खां ख़ौफ़ न करे। वज़्मुम यदक इला जनाहिक तख़रुज बैज़ाअ मिन ग़ैरि सूइन आयतन उख़रा। वरी अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम कयो त मूसा तूं पंहिंजो हथु बग़ल में रखी पोइ ॿाहिरि कढ त उहो अहिड़ो साफ़ अछो थी पवे जहिड़ो चंड, सवाइ कंहिं ऐब कोढ़ वग़ैरह जे, छो त कोढ़ जे मर्ज़ खां बि हथु अछो थी पवंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॿियो मौजूज़ो आहे, पहिरियों लठ वारो, ॿियो हथ वारो। इहे ॿई मौजूदा तोखे ॾिनासूं लिनुरियक मिन आयातिनल कुबरा, असीं तोखे पंहिंजनि वॾनि निशाननि मां ॾेखारींदासूं, मौजूदा ॾींदासूं। इज़हब इला फिरऔन इन्नहु तग़ा, हाणे तूं फिरौन ॾे वञ जो घणो गुमराह आहे।
अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो मुंहिंजो कलाम ॿुध, मुंहिंजी वसीयत यादि कर, मुंहिंजो पैगाम वठी वञ, तूं मुंहिंजे अखियुनि ऐं ॿुध जे अॻियां आहीं ऐं तोसां मुंहिंजा हथ ऐं अखियूं आहिनि ऐं आउं तोखे पंहिंजे बादशाही जो वॻो ढकायां थो जंहिंसां तुंहिंजी कुवत कामिल थींदी ऐं तोखे अहिड़ी कुवत ॾेई पंहिंजे ज़ईफ़ उभिरे ख़िलक़त ॾेई मोकिलियां थो जंहिं मुंहिंजे नेमत जो इनकार कयो आहे ऐं मुंहिंजे अज़ाब खां बेख़ौफ़ थियो आहे ऐं मुंहिंजे हक़ जो इनकार कयो आहे ऐं मुंहिंजे ख़ुदाईअ जो बि इनकार कयो आहे। आउं पंहिंजे इज़त जो कसम थो खणां त जेकॾहिं उहा मुंहिंजी हुजत न हुजे हा त पंहिंजे ऐं ख़ल्क़ जे विच में रखी अथमि त ज़रूरु उन ई काफ़र खे पंहिंजी जब्बारी ऐं वॾाईअ जी बश बशां, पर उहो काफ़र मुंहिंजे अॻियां हल्को थियो आहे ऐं मुंहिंजे अखियुनि तां किरी पियो आहे, यानी मूं वटि बेइज़्ज़तो आहे। हाणे तूं वञी मुंहिंजा पैगाम पहुचाए ऐं उनखे मुंहिंजी इबादत ॾस ऐं मुंहिंजे अज़ाब खां ड्रेजारेसि ऐं उनखे नरमीअ सां चओ त तूं मग़रूर न थी दुनिया जे लिबास ते, छो त तुंहिंजी पेशानी मुंहिंजे हथ में आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उहो पैगाम ॿुधी खणी माठि कई, तॾहिं मलक चयसि त पंहिंजे रब जो चयो कर। तॾहिं ही अर्ज़ु कयईं जो अॻिते अल्लाह पाक ज़िक्र कयो, क़ाल रब्बि इश्रह ली सदरी। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह पाक वॾे सरकश फ़िरौन जे तरफ़ तबलीग लाइ मोकिलियो। इन क़ुरान पाक में इहे वाक़िया ज़िक्र करे अल्लाह पाक उम्मत मुहम्मदीअ खे बि सबक़ ॾिनो त केॾो बि जाबिर हुजे, ज़ालिम हुजे, जॾहिं हक़ चवण जी ॻाल्हि अचे त तव्हां हुनखे हक़ चई ॾियो। फरमायो अल्लाह ताला हदीस मूसा, ऐं छा पहुती तो वटि ख़बर मूसा जी, इज़रा नारा फ़क़ाल लिअहलिहिम कुसू, जॾहिं ॾिठाई बाहि खे पोइ चयईं पंहिंजे घर वारनि खे तरसो, इन्नी आनस्तु नारा, मूं ॾिठी आहे बाहि, लअल्ली आतीकुम मिन्हा बिक़बसिन, शायदि खणी अचां तव्हां वटि उन मां चूचड़ी, औ अजिदु अलन नार हुदा, या लही अचां बाहि तां को ॾस। फलम्मा अताहा नूदिय या मूसा, पोइ जॾहिं आयो हुते सॾु थियसि ए मूसा, इन्नी अना रब्बुक फख़्लअ अलैक, आउं आहियां रब तुंहिंजो, पोइ लाइ जुती पंहिंजी, इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा, जो तूं आहे मैदान पाक तुवा में। वअना अख़्तरतुक फस्तमिअ लिमा यूहा, ऐं मां चूंडियो आहे तोखे सो ॿुध जेकी हुकुम थिए। इन्ननी अना अल्लाहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदनी, यकीनन आउं ई आहियां अल्लाह, नाहे कोई इबादत जे लाइक़ मूंखां सवाइ, पोइ मुंहिंजी बंदगी कर। फ़अबुदनी वअक़िमिस सलात लिज़िक्री, ऐं क़ाइमु रखो निमाज़ खे मुंहिंजे यादगीरे लाइ। इन्न साअत आतियतुन अकादु उख़्फ़ीहा, बेशक क़यामत अचणी आहे, अकादु उख़्फ़ीहा, आउं लिकायां पियो उन्हीअ खे, लितुजज़ा कुल्लु नफ़्सिन बिमा तसआ, जीअं बदिलो ॾिनो वञे हर शख़्स खे संदसि कमाईअ जो। फला यसुद्दन्नक अन्हा मन ला युमिनु बिहा वत्तबअ हवाहु फ़तरदा, पोइ हरगिज़ न रोके तोखे उन खां उहो जेकी नथो यकीन रखे उन्हीअ ते, ऐं कढ लॻो पंहिंजे ख़्वाहिश खे, ऐं पोइ हलाक थींदे। वमा तिल्क बियमीनिक या मूसा, ऐं छा आहे तुंहिंजे साॼे हथ में ए मूसा। क़ाल हिय असाय, चयईं उहा लठ आहे मुंहिंजी, अतवक्कउ अलैहा, टेक ॾींदो आहियां उन ते, वहुश्शु बिहा अला गनमी, ऐं पन छाणींदो आहियां उन सां पंहिंजे बकरियुनि ते, वलिय फ़ीहा मआरिब उख़रा, ऐं मुंहिंजा उन में कई कम आहिनि ॿिया बि। क़ाल अलक़िहा या मूसा, अल्लाह पाक फरमायो उछल उन्हीअ खे ए मूसा, लठ खे उछल। फ़अल्क़ाहा फ़इज़ा हिय हय्यतुन तसआ, उछलायईं उनखे त फिरी थी उहा बला जो डोड़े पई। क़ाल ख़ुज़हा वला तख़फ़, फरमाई त पकिड़ेसि ऐं न ड्रिज। तनुईदुहा सीरतहा लूला, इजो मोटाईंदासूं उनखे उनजे हालत पहिरीं ते। वज़्मुम यदक इला जनाहिक, ऐं मिलाए पंहिंजो हथ पंहिंजे बग़ल सां, तख़रुज बैज़ा मिन ग़ैरि सूइन आयतन उख़रा,
त निकिरंदो अशो थी बेऐब मोजज़ो ॿियो। लिनुरियक मिन आयातिनल कुबरा जी ॾेखारियूं तोखे पंहिंजूं निशानियूं वॾियूं। इज़हब इला फिरऔन इन्नहु तग़ा वञ फिरऔन ॾांहुं उहो हद लंघे वियो आहे। अल्लाह पाक खां दुआ त रब साईं तव्हां असांखे बि हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं दीन मतीन जे मथां पूरी ज़िंदगी अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।